नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के मेड़ मां खबर ॾींदा हलूं त सिंध यूनाइटेड पार्टी पारां बैरिया टाउन वाक़े ऐं सैयद ज़ैन शाह जी आज़ादी ऐं ॿियनि मसइलनि जे हल लाइ मेड़ खां कराची लाइ पैदल मार्च कंदड़नि जे मान में SUP सिटी सदर अब्दुल मजीद खोसो ऐं ॿियनि कारकुननि पारां आजाणियो ॾिनो वियो। आजाणे वारी तकरीब में SUP ज़िला दादू जे सदर सिकंदर सोदर, सीनियर नायब सदर हाजी खान मारफानी, जनरल सेक्रेटरी हमीद सूमरो, तालका मेयर जे जनरल सेक्रेटरी इस्माइल चांडियो समेत पैदल मार्च कंदड़ कारकुननि शिरकत कई। उन मौके तकरीब खे ख़िताब कंदे ऐं नेशनल प्रेस क्लब मेड़ जे साफ़िन सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त सिंध जे वसीलनि ते कब्ज़ा थियण न ॾिबो। सिंध जा वसीला ज़मीनूं कंहिं बि सूरत में धारनि हवाले करण न ॾिबियूं। सिंध में ज़बरदस्ती धारिया आबाद कया पिया वञनि। ज़रदारी लीग बैरिया टाउन वाक़े जी आड़ में क़ौम परस्त क़यादत ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कया। सिंध में बुख, बेरोज़गारी ऐं पाणी जी खोट आहे। नायल हुकुमरान खुशहाल सिंध जा आधार तबाह करे छॾिया आहिनि। सिंध जो पाणी चोरी कयो पियो वञे। सिंध जूं ज़मीनूं गैर आबाद आहिनि। सिंध यूनाइटेड पार्टी पारां सिंध जी खुशहाली वसीलनि जी मालिकी लाइ सिंध दुश्मन मंसूबनि ख़िलाफ़ सैयद जलाल महमूद शाह जी क़यादत में जदोजहद जारी रहंदी। तकरीब के अब्दुल मजीद खोसो, मजीद सोदर ऐं ॿियनि ख़िताब कयो, जॾहिं त पैदल मार्च कंदड़नि खे गुलनि जा हार पाराया विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।